टटोमा सिंधियाना न्यूज़ नेटवर्क के रिपोर्टर दोदोमल महेश्वरी मौजूद। कराची लियारी में शादी बाद जिनसी तशद्दुद शिकार नई कुंवार फौत, जवाबदार गिरफ्तार। तफसील मूजिब लियारी के इलाके बगदादी में इंसानी वहशत और ज़ुल्म की इंतहा, जिते नई कुंवार शांति महेश्वरी पंहिंजे मुड़स अशोक मोहन की जिनसी दरंदगी जो निशानो बणजण खां पोइ इलाज दौरान फौत थी वई। शांति महेश्वरी जेका वर शहर के ॻोठ इमाम बख्श ॻोठ गाहो ग़ुलामुल्लाह सां वास्तो रखंदड़ हुई, शादी खां फ़क़ति 2 ॾींहं पोइ कराची मुंतक़िल थी हुई। टी रात जवाबदार अशोक मुबैना तौर ते वहशी तरीक़े से पंहिंजी ज़ाल ते जिनसी तशद्दुद कयो। ज़ख़्मनि जी शिद्दत सबब शांति के नाज़ुक हालत में सिविल अस्पताल के ट्रामा सेंटर मुंतक़िल कयो, जिते हू केतिरनि ई ॾींहंनि ताईं ज़िंदगी ऐं मौत की जंग विढ़ंदी रही। अफ़सोसनाक तौर हू पंहिंजे ज़ख़्मनि जा सूर न सहंदे अॼु फौत थी वई। पुलिस मुताबिक़ जवाबदार अशोक मोहन के गिरफ़्तार करे संदसि ख़िलाफ़ संगीन इल्ज़ामनि तहत केस दाख़िल कयो वियो आहे, जिते वाक़े की जांच जारी है। मक़तूला के वाटसन और शहरी हल्कन पारां वॾे अंग में इंसाफ़ की घुर कई पई वञे। इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि ऐं समाजी कारकुननि पिणु वाक़े जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे मुतालबो कयो आहे त ॾोहारी खे इबरतनाक सज़ा ॾिनी वञे। मज़लूम शांति महेश्वरी जे खून सां इंसाफ़ कयो वञे।